नाज़रीन, पीर गाजी शाह समेत काचे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात तबाही मचाए छॾी। खेरथर जाबलू पटी तां नयूं वही अचण सबबि सभई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिंजो शहरनि सां राब्तो कटियल आहे। उन हवाले सां ॾिसूं था नवीद जमाली जी रिपोर्ट। सिंध समेत काछे में भी चौमासी बरसातुनि तबाही करे छॾी। खेरथर जी जाबलू पट्टी तां वही ईंदड़ नैन काछे जे सवे ॻोठनि खे ॿोड़े ऐं लोढ़े छॾियो। केतिराई घर किरी पिया। काछे ऐं खेरथर जी जाबलू पट्टी ते तेज़ बरसातुनि सबबि हिकु भेरो ॿीहर काछे अंदरि ॿोॾ वारी सूरत हाल पैदा करे छॾी। गुज़िरियल बरसातुनि दौरान लुड़ी वियल रस्ता आर्ज़ी तौर ते बहाल त थिया, पर हिकु दफ़ो ॿीहर जाबलू नैन जे तेज़ वहकरनि सबबि काछे खे शहरनि सां मिलाईंदड़ सभई रोड रस्ता पाणी हेठि अची विया। सासियूं अचनि माल वारा माण्हू, रस्तो कोन्हे, न रोड आहे न छा। ॾिसी तो बचड़े वाले हितां अचनि पिया वञनि पिया, का शइ कोन्हे। असांखे इहो मुतालबो आहे त असांखे रोड खपे, पुल खपे, रस्तो खपे। मथे नए ॾे ओॾां बि पुल कोन्हे का। गायशा ताणी मुसीबत आहे। इन खां वठी जोई ताणी न रोड आहे न रस्तो आहे, कुझु बि कोन्हे को। असांजो इहा सूरत हाल ॾिसो, पाणी थो अचे, नयूं गाज था अचनि, तमामु असां तकलीफ़ में आहियूं। हिन महिल बि 2-3 गाॾियूं असां आयूं आहिनि, ख़राबु थी पिया आहिनि। असां तमामु तकलीफ़ में आहियूं। असांखे कुझु बि न खपे। असांखे सिर्फ़ु रोडूं रुॻो ॾियनि हुकूमत, त बि असां लाइ गंज थी वञे। न बिजली असांखे खपे, न नौकरियूं ॾिनई, कुझु बि कोन्हे। घटि में घटि असांखे रोडूं त ॾियनि न। तव्हां पाण ॾिसो था, हिते को न रोड आहे, न रस्तो आहे, हिते कुझु बि कोन्हे। केतिरो आवाम हिते परेशान बीठो आहे। वोटनि वारा अचनि था, वोटूं वठी था वञनि, आवाम खे बेवकूफ़ करे वोटूं वठी था वञनि। असां अपील कयूं था सिमराज शाह खे, बराए महिरबानी करे असां छिनीवारनि सां इंसाफ़ कयो वञे। न हिते रोड आहे, न रस्तो आहे, कुझु बि कोन्हे असां वटि। छो भला ना इंसाफ़ी, छो अहिड़ो ज़ुल्म छो था कयो? कारू कुझु रहम क़यास कयो। अचूं पिया कराची, हिते बेरोज़गारी हुनजे लाइ मज़दूरी करणु वियासीं हुते, ऐं रस्ते जो वजह असांखे मुश्किलात आहे। अलहमदिल्ला इहो जेको बारिश असांजे लाइ त बहितर आहे, रहमत आहे। हीअ जेको रोड रस्ता, असां गवर्नमेंट खे इहो अपील आहे, दरख़्वास्त आहे, जेको आहे सो असांखे महिरबानी करे असांजो जेको अचण वञण जूं रस्ताऊं सहूलियतूं इहो असांजो बहाल कराए, बहितर कराए। मौसमियात खाते जे कथियुनि बावजूदि सिंध सरकार तोड़े ज़िले इंतिज़ामिया बरसाति ऐं ॿोॾ खां बचाव लाइ के बि उपाउ न वरिता, जंहिं सबबि काछे वासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणु लॻा। निज़ाम ज़िंदगी मुकमल तौरु मफ़लूज बणियलु आहे। नवीद जमाली, आवाज़ TV, पीर गाजी शाह।